ख़बर मोकिलियूं त आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर पारां स्ट्राइक कोर जो दौरो कयो वियो आहे। ISPR चयो आहे त आर्मी चीफ कोर जे गॾियल तरबियती मश्कनि जो मुशाहिदो कयो आहे। अवांखे ॿुधायो त मश्क जो मक़सद जारी ऑपरेशनल तयारियुनि जी तौसीक़ करणु आहे। ISPR चयो आहे आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर पारां स्ट्राइक कोर जो दौरो कयो आहे। इन हवाले से वधीक तफ़सील लाइन ते मौजूद आहे असद सर। जी असद, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर स्ट्राइक कोर जो दौरो कयो आहे। इन दौरे दौरान आर्मी चीफ स्ट्राइक कोर जे गॾियल तरबियती जेके मश्कूं आहिनि उनजो मुशाहिदो कयो आहे। ISPR जो इन हवाले सां जेका पधराई कई आहे उन्हनि जो चवणु आहे त इन्हनि मश्किन जो मक़सद ऑपरेशनल तयारियुनि खे वधीक मुअसर बणाइणु आहे। इन मौक़े ते आर्मी चीफ जदीद तरीन VT4 टैंकुनि सां लैस जेके आर्मिड फॉर्मेशन जी क़यादत में जेके मश्कूं आहिनि उन्हनि जो मुज़ाहिरो बि ॾिठो ऐं गॾोगॾु आर्मी चीफ मश्क में हिसो वठंदड़ नौजवाननि सां मुलाक़ातूं बि कयूं आहिनि ऐं उन्हनि जे जज़्बे ऐं ऑपरेशनल जेका कारकर्दगी ऐं उन्हनि जी जेका पेशावराना महावरत आहे उन्हनि जी तारीफ़ बि कई आहे। आर्मी चीफ दरपेश चैलेंजनि खे जवाब ॾियण जे लाइ जंगी तयारियुनि ऐं ज़हनी सलाहियत वारी अहमियत खे उजागर करण ते ज़ोर ॾिनो आहे। आर्मी चीफ तेज़ी सां मुल्क में जेके बदिजंदड़ ख़तरा आहिनि उन्हनि जे पेश नज़र मुख़्तलिफ़ हथियारनि जे विच में हम आहंगी खे हसूल ॾियण जी रोशनी बि उन मामले ते विधी आहे ऐं गॾोगॾु आर्मी चीफ रात जे अंधेरे दौरान ऑपरेशन में हासिल थींदड़ महारतुनि वारे अमल खे बि साराहियो आहे। आर्मी चीफ उनजी बाक़ाइदा इन ॻाल्हि जो इरादो बि कयो आहे त अमन जे वक़्तु सिर्फ़ हक़ीक़त पसंदाना मिशन ते मबनी तरबियत ई मैदान जंग में बहितर कारकर्दगी जी ज़मानत ॾेई सघे थी। आर्मी चीफ जीअं ई उते पहुतो त कोर कमांडर मंगला उन जो इस्तक़बाल कयो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असद सर।